अस्सलाम वालेकुम। काफ़ी दोस्तियों सवाल कंदा आहिनि त असां परेशानी में, बेचैनी में, ख़ौफ़ में, फ़िकिर में या नंढी नंढी शइ असांखे तंग कंदी आहे, जिंखे असां मेडिकल टर्म में एंज़ाइटी चवंदा आहियूं, त हिन लाइ असां कहिड़ा सप्लीमेंट्स वठी सघूं था। सभिनि खां पहिरियों सप्लीमेंट आहे उहो आहे मैग्नीशियम। मैग्नीशियम तव्हांजे दिमाग़ी फंक्शन लाइ, तव्हांजे मूड खे रेगुलेट करण लाइ काफ़ी क्रूशल आहे, काफ़ी अहम किरदारु थो निभाए। मैग्नीशियम तव्हांजे दिमाग़ में पैरासिम्पैथेटिक नर्वस सिस्टम खे एक्टिवेट कंदो आहे, जंहिंसां तव्हां रिलैक्स फील कंदा आहियो। पाकिस्तान में काफ़ी माण्हुनि में मैग्नीशियम जी कमी आहे, ऐं जिन में कमी आहे उन्हनि में इहो ॾिठो वियो आहे त उहो स्ट्रेस या एंज़ाइटी में मुब्तला थी सघंदा। ॿियो जेको सप्लीमेंट्स आहे उहो आहे थियनाइन। थियनाइन हिकु अमाइनो एसिड आहे जेके तव्हांजे मूड खे रेगुलेट कराईंदो आहे। न रुगो तव्हांजे मूड खे रेगुलेट कराईंदो आहे, असांजे दिमाग़ में ॿ टे अहिड़ा न्यूरो ट्रांसमीटर्स हूंदा आहिनि जेके तव्हांखे ख़ुशी ॾींदा आहिनि, जीअं डोपामाइन थी वियो, सेरोटोनिन थी वियो, गाबा थी वियो, उनजी लेवल्स खे ई वधाईंदो आहे। प्लस में जॾहिं तव्हां एंज़ाइटी ऐं स्ट्रेस में हूंदा हो त तव्हांजी जेका दिलि जी धड़कन हूंदी आहे उहा ई तेज़ थींदी आहे, तव्हांजो ब्लड प्रेशर बि जंप करे ईंदो आहे। सो थियनाइन तव्हांजी दिलि जी धड़कन खे घटाईंदो, तव्हांजे ब्लड प्रेशर खे नॉर्मल कंदो, जंहिंसां तव्हां कॉमिंग इफेक्ट वठी सघो था। ऐं टियों सप्लीमेंट आहे ओमेगा 3 फैटी एसिड्स। ओमेगा 3 फैटी एसिड्स तव्हांजे मूड खे रेगुलेट कराईंदो, तव्हांजे ब्रेन फंक्शन लाइ काफ़ी एम आहे। प्लस में जेका इंफ्लामेशन आहे तव्हांजे ब्रेन में, उनखे घटाईंदो आहे। अच्छा, इहे शयूं अगरि को सप्लीमेंट्स नथो वठणु चाहे, पंहिंजी डाइट मां वठी सघे थो? जी हाँ, बिल्कुलु वठी सघे थो। मैग्नीशियम तव्हांजी साइज़ सब्जियुनि में मौजूदु आहे, उन बहितरीनु मिसाल पालक आहे। उन खां अलावा मैग्नीशियम तव्हांखे नट्स में मिली वेंदो, तव्हांजा अखरोट थी विया, बादाम थी विया, प्लस केले में बि मैग्नीशियम पायो वेंदो आहे। ऐं जेको थियनाइन आहे, जेको अमाइनो एसिड आहे, उहो तव्हांजी ग्रीन टी में मौजूदु हूंदो आहे। उहे माण्हू जेके शौक़ीन आहिनि ग्रीन टी जा, दे आर ऑलरेडी गेटिंग इट। ऐं जेको तव्हांजो ओमेगा 3 फैटी एसिड्स आहे, उहो तव्हांखे मच्छी में मिली सघे थो। तव्हां हफ़्ते में एटलीस्ट हिकु या ॿ दफ़ो मच्छी खाईंदा अचो।